दोस्तों अस्सलाम वालेकुम। मां आहियां हाशिम भट्टी। अवां मूंखे मुख़्तलिफ़ सिंधी ड्रामा सीरियल में ॾिठो हूंदो ऐं मां तक़रीबन 1994 में पहिरियों पाकिस्तान टेलीविज़न तां शुरूआति कई। PTV ते मुंहिंजो पहिरियों ड्रामो हो ख़्वाब रास्ते, जेको उर्दूअ में समी बलोच साहब उनखे डायरेक्ट कयो हो ऐं इस्लामाबाद मां हू नशिर थियो। ऐं उनखां बाद में वरी जेको आहे सो नाटक रंग 1994 में, उहो बि समी बलोच साहब जी महिरबानी सां मां PTV तां शुरूआति कई। उनखां बाद में रेडियो पाकिस्तान ते 1987 खां वठी मुंसलिक आहियां। ऐं जीअं वरी मुख़्तलिफ़ असांजा सिंधी चैनल्स आया त उन में मुख़्तलिफ़ किरदारनि में, मुख़्तलिफ़ ड्रामनि में, मुख़्तलिफ़ चैनल्स ते तव्हां मूंखे ॾिठो हूंदो। सो हींअर जेको अॼु मां तव्हांजे आॾो जेको कुझु ॻाल्हाइण लाइ आयो आहियां, उहा इहो आहे त असांजो धरतीअ सां, वतन सां, मिटीअ सां हर इंसान जी मुहबत हूंदी आहे। धरती TV चैनल धरती नालो खणण सां ई जेकी आहे हिकिड़ी अंदर में पंहिंजाइप ऐं जेको प्यार ऐं जेको मिठास धरतीअ सां, हर इंसान जी मुहबत जेकी धरतीअ सां हूंदी आहे। सो धरती चैनल जी हिकिड़ी वाहिद पहिरीं एॾी वॾी सीरियल हिकिड़ी प्रोडक्शन ज़हर ज़िंदगी नाले सां, जंहिंखे फर्ज़ंद मलक खजू डायरेक्ट थो करे। उन जी डायरेक्शन में मां सम्झां थो त हीअ पहिरीं वाहिद सोप सीरियल आहे जेका धरती जा जेके बि अॻु में ड्रामा थिया आहिनि या सीरियल्स थियूं आहिनि, उन सभिनि जा रिकॉर्ड जेको आहे उहे क़ाइमु कंदी ऐं हिकिड़ो रिकॉर्ड ठाहींदी ऐं धरती चैनल जे रिकॉर्ड ते उहा बाक़ाइदे हिकिड़ी तारीख़ रक़म थींदी। ऐं वरी अचूं इन ॻाल्हि ते त उन ज़हर ज़िंदगीअ खे जेको राइटर लिखे थो, नूर ज़ौं साहब, मां इहा ॻाल्हि रिकॉर्ड ते आहियां त असांजे हिकिड़े सिंधी चैनल जी सोप सीरियल, तमामु वॾी सोप सीरियल हुई, उन ड्रामे जो राइटर अध में उहा सीरियल लिखणु छॾे वियो। उन जा ज़ाती के बि मसइला हुया या जेका बि अंदरूनी ॻाल्हि हुई, त हाणे ड्रामे जो डायरेक्टर अधु ड्रामे में परेशानी जे आलम में जॾहिं हुन मूंसां डिस्कस कयो ऐं मूंसां सलाह कई त हाणे कहिड़ो राइटर असांजे सिंध में आहे जेको इन सोप सीरियल खे कंटिन्यू करे ऐं जेको हिकिड़ो छा चवंदा आहिनि त जेको आहे तसलसुल बि कहाणीअ जो न टुटे। त मां हिकदमि इहो तव्हांजे साम्हूं बरामला ऐं सही थो चवां, ऐं मुंहिंजी ॻाल्हि अगरि ग़लति साबित थिए त मां ॾंडु ॾियण जे लाइ वेठो आहियां। त मां उन डायरेक्टर खे चयो, साईं नूर ज़ौर साहब जो कलम एॾो तेज़ी सां कमु थो करे ऐं एॾो जेको आहे अकुल ऐं फ़हम सां एॾो सवली सिंधीअ में जेको आहे सो बाद में मूंखे इहा शइ चवंदे वरी बि फ़ख़ुरु महसूसु थिए थो त हिन ड्रामे जो जेको डायरेक्टर आहे हिकिड़ो जेन्युइन ऐं जज़्बो रखण वारो, शौक़ु रखण वारो, पंहिंजी बीमारीअ खे बि न ॾिसंदो आहे, पंहिंजी सिहत जो बि ख़्यालु न रखण वारो। छो जो बतौर असिस्टेंट मां हुन सां काफ़ी कमु कयो आहे। मां हुन जी स्ट्रगल खे सलाम पेश थो कयां, जंहिं शौक़ सां, जंहिं चाह सां हू ॾींहुं राति, अञा सोप सीरियल जी रिकॉर्डिंग ज़हर ज़िंदगी जी शुरू न थी आहे, पर हुन जेको आहे सो पंहिंजे रेटिंग ऐं रैंकिंग वधाइण जे लाइ पंहिंजो सोशल मीडिया ते दोस्तनि सां राब्ते करण में, लोकेशन ॻोल्हण में, ऐं हुन ॾींहुं राति हिकु करे छॾियो आहे। ईअं सम्झो त हुन जी ज़िंदगी जो हिकिड़ो इम्तिहान बि आहे। अलाह पाक हुनखे सिहत ॾे, ज़िंदगी ॾे ऐं कामयाबी अता करे। मूंखे इहा ॻाल्हि चवंदे बि फ़ख़ुरु महसूसु थो थिए त न सिर्फ़ु नाले वारा हिन सोप सीरियल में असद कुरैशी जहिड़ी शख़्सियतूं, साईं निसार शाह, उनखां पोइ सतार लाड़, उनखां पोइ आपा नसरीन नाज़, उनखां पोइ आपा शमीम शेख, ऐं खोड़ नाला आहिनि, जे नाला खणजनि त मां चाहियां थो काफ़ी टाइम लॻी वेंदो। ऐं वॾे में वॾी जेकी हिन में ॻाल्हि जेकी मूं महसूसु कई आहे मलक खजूअ जी ऐं असांजे राइटर नूर ज़ौर साहब जी इहा कोशिशि आहे त जिते एतिरा सारा वॾा नाले वारा सीनियर हिन ड्रामे में कमु कनि था, उन में नौजवाननि खे, भले उहे छोकिरियूं हुजनि या छोकिरा हुजनि, उन्हनि खे बि चांस ॾिजे त जीअं उन्हनि जे अंदर में जेको टैलेंट लिकियलु आहे, जेको उन में शौक़ु ऐं चाह आहे, उहो पंहिंजो उजागर करे सघनि ऐं पंहिंजो नालो पैदा करे सघनि। बसि थोरो इंतज़ारु कयो, अनक़रीब उन जे ड्रामे जी रिकॉर्डिंग शुरू थियण वारी आहे ऐं तव्हां असांखे अनक़रीब जेको आहे सो उन ज़हर ज़िंदगी में ॾिसी सघंदो। हाणे मां बि उन ड्रामे में आहियां ऐं मां कहिड़े किरदार में थो अचां, उन लाइ थोरो इंतज़ारु कयो, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु धरती TV ते। वॾी महिरबानी।